लतीफ़ सां जो ख़ुदि फ़क़ीरनि जूं कहाणियूं, इहो त नंढड़ियूं नंढड़ियूं उन में हिसा तव्हांखे ॿुधायूं था। वरी अॻिते हली वरी लतीफ़ साईं कीअं जेको आहे फ़क़ीरनि जी सूरताल ॿुधाईंदो, कीअं जेको आहे फ़क़ीरनि जी तारीफ़ कंदो, उन्हनि जूं उणायूं बि ॿुधाईंदो, उनखे सलाहूं बि ॾींदो, ऐं इहे इलाही कहाणियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर उन लाइ ज़रूरी आहे तव्हां पंहिंजे चैनल ते अचो त जीअं तमामु घणियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए सघूं। हाणे हिकिड़ो तव्हांखे बैत ॿुधायां थो, जंहिंमें लतीफ़ साईं हिकिड़ो फ़क़ीर आहे, उहो जेको मंगलहार आहे हिकिड़ो, उहो सुतो पियो आहे, उहो कमु करे कोन थो, ऐं उनजो जेको साज़ आहे जेको उनजो, उहो जेको भेर आहे, उहो जेको दोहल आहे, उहो टंगियो पियो आहे कीरी ते। ऐं जेॾी महिल को शादी थिए थी, को शुगुल थिए थो, को तमाशो थिए थो, अॻे थींदियूं शादियूं शुगुल थींदा हुआ, पोइ उन में फ़क़ीर बीनूं वॼाईंदा, शहनाइयूं वॼाईंदा, दोहल वॼाईंदा हुआ, पोइ उनखे इनाम मिलंदा हुआ। पोइ ॿिया फ़क़ीर इनाम वठनि था, ॻाइनि था, वॼाइनि था, उनखे इनाम मिले थो। त पोइ हीउ जेको बेकार जेको आहे फ़क़ीर कंहिं कम जो कोन्हे, सुतो पियो आहे, उहो बि वञी बीहे थो कतार में, पोइ उनखे चवनि था बाबा हाणे तोखे इनाम कोन मिलंदो, तोखे इनाम उनखे मिलंदो जेको ॻाईंदो वॼाईंदो, बाक़ी हाणे तोखे ख़ैरात तोखे ॾियूं था, ख़ैरात उनखे मिलंदी हुई, उनखे इनाम कोन मिलंदो। हाणे अहिड़े ई फ़क़ीर खे ॾिसी ऐं लतीफ़ साईं उनखे चवे थो जी अहिड़ा इलाही माण्हू आहिनि जेके माण्हू पंहिंजे सलाहियतनि हूंदे सूंदे, पंहिंजे सघ हूंदे सूंदे उहे माण्हू कमु कोन था कनि, उहे माण्हू पियाइनि था, कुझु बि नथा कनि, उहे माण्हू अटे ते चटी आहिनि ॼण त। माना अहिड़ो ई को फ़क़ीर आहे, उनखे लतीफ़ साईं चवे थो त बाबा इहे न भाननि भेर, इहे न भाननि भेर, जीअं कीरीअ टंगियो कीनरो। माना भेर बि जेको आहे सो वॼाइबा आहिनि, अॻे भेर ते ॾोको लॻंदो, दफ़ वॼंदा हुआ, भेर वॼंदा हुआ, ढोल वॼंदा हुआ, चई इहे न भाननि भेर, इहो भाननि जो इहो तरीक़ो ई कोन्हे को। इहे न भाननि भेर, जीअं कीरीअ टंगियो कीनरो, कीरी बि किली में कीनरो टंगियो पियो आहे उन में, माना साज़ जेको कीनरा वॼाईंदा अॻे, ढोल वॼाईंदा हुआ, चई इहो त को तरीक़ो ई कोन्हे को न। त माना तोखे ढोल बि आहे, तोखे साज़ बि आहे, तूं वॼाई बि कोन थो, ऐं वरी होॾां जेको आहे सो इनाम जी घुर बि करीं थो, तंहिंजे करे ॾाहो थी। इहे न भाननि भेर, जीअं कीरीअ टंगियो कीनरो, सुहारे सुबुह से विझी वेठे वे। हीउ कम जो टाइम थियो आहे, सुबुह थी आहे, सिजु उभरियो आहे, तूं वरी सुम्ही पए। हाणे तूं वरी जेको आहे खाई पी चुप करे जेको आहे सुम्ही रहीं, तूं पोड़े ते वेही कोन। हर कंहिं माण्हू खे पंहिंजे पंहिंजे पोड़े ते वञणु खपंदो। जॾहिं शुगुल लॻो पियो हो, मलाखड़े में बि ढोल वॼाईंदा आहिनि, शुगुल लॻो पियो हो, शादी लॻी पई हुई, त तोखे वञणु खपंदो हो तोखे। तूं त सुहारे सुबुह से विझी वेठे वेर, जॾहिं तूं पंहिंजे हिन वक़्त सां, पंहिंजे टाइम सां, छो त वॾे खां वॾी दौलत टाइम आहे, ऐं उन टाइम सां जेकॾहिं तव्हां न वेंदव त जेको आहे सो तव्हां पंहिंजो पाण सां दुश्मनी कंदव, तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो। सुहारे सुबुह से विझी वेठे वेर, तोखे चवंदो केरु कीरत धारा मंगणो। माना मंगणो तोखे इन जे करे था चऊं, मंगणहार या जाजक तोखे इन जे करे चऊं था त तूं वॼाई थो, तूं फ़नकार आहीं, तूं ॻाई थो। तूं जेकॾहिं ॻाईंदे बि कोन, तूं जेकॾहिं वॼाईंदे बि कोन, त तोखे पोइ इनाम कोन मिलंदो, तोखे इनाम कोन मिलंदो। भई ख़ैरात आहे उहा तोखे मिलंदी, ख़ैरात हर कंहिंखे मिलंदी। कीअं ॻाल्हि वणी न तव्हांखे ईअं? त माना इहे ॾिसो न, इहे ॻाल्हियूं इहे तव्हांखे ॿुधायूं था, इहे ॻाल्हियूं वरी पंहिंजे चैनल ते बि चाढ़ियूं था। इहो चैनल इन ते चाढ़ियो अथव त हींअर इन खां वधीक ॿियो सॻारो असांजो को सहारो आहे कोन तव्हां ताईं पहुचण जो। ऐं इन में वरी इहे शयूं महफ़ूज़ थी वेंदियूं। उहो लाइब्रेरी जेका आहे असां, उहा वॾी लाइब्रेरी ठही वेंदी हली, पोइ जेॾी महिल तव्हांजी दिलि चाहे उन मां जेको आहे उहे शयूं कढी वरी वेठा ॿुधो, छो त इल्मु आहे। उन लाइ वरी बि तव्हांखे चऊं था त इहा सलाह पंहिंजे दोस्तनि खे बि चओ, पंहिंजे यारनि खे बि चओ, ॿारनि खे बि चओ। हीउ फ़क़ीर अचे थो, इहे कहाणियूं तव्हांखे ॿुधाए थो, इहे तव्हांजे भलाई जूं ॻाल्हियूं आहिनि, तव्हांजे ज़िंदगी जूं ॻाल्हियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿुधो ऐं ॿियनि खे ॿुधायो। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां अहिड़ो पंहिंजो चैनल आहे अंब गोपाल ऑफिशियल, इनखे तव्हां जेको आहे सो करियो, सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे यारनि दोस्तनि खे ॿुधायो। महिरबानी, यारो यारी, वरी सुभाणे मिलंदासीं।